माई वडी अन्या तो के एक कम करणो है। हाणे मुके पक थी वई है तव्हां जे इन चक्करन में न मुंजी बेइज्जती थींदी ऐं जरूर थींदी। पैसनि जी तोखे भरियूं था ॾियूं भरियूं, जे इन एवज़ दिलावर तोखे कुझु ॻाल्हायो त का ॻाल्हि ई कान्हे। खेरा जो रोज झूठो सही थी जेकॾहिं दिलावर कुझु चई त उनखे बि बर्दाश्त करे वञजाए। आऊं दिलावर खां कान थी टिॼा, जेकॾहिं उन कुझु चयो न त ख़ैर आहे। हा बाक़ी जेकॾहिं इन ॻाल्हि जी हुन धूती खे ख़बर पई न त इन ॻाल्हि में आऊं शामिल आहियां त पोइ त हू मूंखे कान छॾींदी। सुतल हूंदुसि न हथ मुंहिंजो काराई सां वढे उछले छॾींदी। खैरा खां तूं खौफ न कर, मां आहियां नी मां। तोखे किथे थी वठ ॾे, जे तूं पाण सां गॾु मुंहिंजो बि बचाव कंदी तूं पाण हुनखे ॾिसी ॾकंदी आ। तूं मां ऐं अदी खेरा खे कुझु न चवंदासीं, पर जेको कमु मूं सोचियो आहे जेकॾहिं हुन में कामयाब वियासीं न त खेरा पंहिंजो मुंहुं लिकाए पाण ई भॼी वेंदी। कहिड़ो कमु? न बाबा न, इन बाहे में मां पंहिंजो पलो कोन साड़ींदुसि। जल्दी न आहे माई, वरी बि तो सोचे वठ। इन कम जे लाइ तोखे 50,000 मिलंदा। 50,000 ॻाल्हि ॿुध, मूं सोचे छॾियो आहे। अञा कुझु ॾींहं मोहलत अथई, सोचे समझी पोइ ॿुधाइजाए। अरे तू वञी गुलाम कादर है बाबा साईं कसम ना हुंदा ही पे आंदे जेकर न ईंदा न तुंहिंजी कल पुठीअ तां लाए छॾींदुसि। अबा वॾा तुसां ही समझाओस, मैं कर त गलती विचू ॻाल्हि असुल निकल गई। एमल त रह हाकिम खान ॻाल्हि को असुली गंढ ॾिठी वेठा आहे। कहिड़ी ॻाल्हि? वॾा बा इहा ही त मैं आख्या त रहमत नाल शादी। बस हाणे बस। हाकिम खान इन ॻाल्हि ते मूंखे बि यादि आयो त तव्हांखे हाणे शादी करणु खपे। वॾा बा हाकिम खान दे असुली पेर गरे नी, जिथां पिया पेर रखेंदा आहिनि उहा ज़मीन असुली लुॾ पई वेंदी आहे। माठ कन्हैया विछाए निड़ीअ में हथ। बस की तुम बाबा बस की तुम पता तुली नाराज न थियो। हाकिम खान तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जो जवाब न ॾिनो। अदावरा को मुनासिब रिश्तो ॾिसो त मां शादी बि करे वठंदुसि। बाबा तो लाइ रिश्ता त घणा आहिनि, किथे राजपूत ॾेखार। अदावरा मां पहिरियां रिश्तो ॾिसंदुसि, उन खां पोइ मां पंहिंजो राज़पो ऐं नाराज़पो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, मां पहिरियों जांच कयां पोइ तोखे ॿुधाईंदुसि। भला ॾेता हवाल इन मूसा खान वारनि पंहिंजी न्याणीअ सां कहिड़ो विषय कयो? अदावरा हाणे उनखे विसारे छॾिया। हाणे तो मिटी मां हवाले थी वई हूंदी। वॾा ज़ालिम आहिनि, वॾा ज़ालिम आहिनि। हाकिम खान हाणे त तूं बि उन्हनि जे पाछे खां परे थी जा, न त तूं बि चली वेंदे। अम्मा वरी कहिड़ी सोचनि में घुमाई? अमड़ इहो ई पई सोचां त इन धूतीअ जन्नत जो हावेरीअ में अचणु कीअं बंदि कयां। अम्मा बेचारी मिसकीन आहे, वते थी पंहिंजो पेट गुज़र कंदी, छो अची हुनजे पोयां पई आहीं? ओ अम्मा तूं इन धूतीअ खे नथी सुञाणे तूं इनखे। इन धूतीअ खे मां थी सुञाणा। मां इहा जेसी ताईं कंहिं कुंड पासे ॿारणो न ॿारींदी तेसी ताईं इनखे आराम नाहे ईंदो। अम्मा हुनखे ॾिसे थी पई, घणा ॾींहं थी विया आहिनि हिते ईंदे वेंदे, कुझु बि कोन कयो अथई। हाणे ॾिसजांइ वेही, हाणे वेझर ई वेझर को न को फाट खाईंदी, ज़रूर खाईंदी। अम्मा इन खां पहिरीं तूं सम्झाए ॾिसींसि त कुझु बि न करे, ऐं जे कुझु कयई त पोइ हवेली में अचणु बंदि थी वेंदई। अमड़ मां घणा ई दफ़ा समझाए चुकी आहियां, पर हिक बि नथी ॿुधे मुंहिंजी। इन मुंहिंजे सकीना जो मथे ते हथ अथसि, उतां हुनजो वात चटियो पूरो थो थिए पियो, पोइ मुंहिंजे तरफ़ कीअं ध्यानु कंदी, मुंहिंजी कोन थी ॿुधे। ठीकु आहे, मां चाची सां ॻाल्हाए ॾिसंदसि।
तुझे ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कान्हे का। हा बस तू हाणे हिकिड़ो कमु कर। कहिड़ो कम? खैरां जे सिर ॾेखारियो हुजे जीअं ई इहे ॿई झूठियूं पाण में गॾिजी वेहनि थियूं न, तूं कनु ॾेई इन्हनि जी ॻाल्हि ॿुध त इहे कहिड़ियूं थियूं असांजे लाइ खॾा खोटनि। ठीकु आहे अम्मा, तूं को फिक्र न कर। हाणे मां तोखे तमामु जल्द इहा ख़बर वठी ॾींदसि। ठीकु आहे, ख़बर त पई न त इहे कनि छा थियूं। ईअं जेकॾहिं बेख़बर रहियासीं त हे त असांजी पाड़ पटे कढंदियूं। खान मां हथ कढणो पवंदो। न निसार खान न, एतिरो जल्द अञा त 2 ॾींहं बि न आहिनि गुज़रिया ऐं तव्हां उनखे जेल मां आज़ाद करण जो सोचियो पिया। असां त चाहियूं था त उनखे इन्ही अगवा वारे केस में 2-4 साल जेल में लोड़ाईंदासीं। कमाल खान बहादुर खान धमकी ॾेई वियो आहे त जेकॾहिं खान खे न छॾियो त हू कोर्ट में वेंदो। वञण ॾे बहादुर खान खे कोर्ट में, भली वञे, असांजी सिहत ते हुनजो को बि असर कोन पवंदो। मूसा खान सम्झण जी कोशिश कयो। जेकॾहिं बहादुर खान वकील करे कोर्ट में वियो ऐं उते चई वञी त छोकिरी असली न हुई त सभिनी लाइ मसइलो थींदो। इन जो मतिलब त उन्हीअ मां हथ कढणो पवंदो। हा, इन में ई तव्हांजी भलाई आहे ऐं तव्हां पंहिंजे केस तां हथ खणी वञो। बाबा साईं, केस तां हथ खणो ऐं अचण ॾियोसि ॿाहिरि, जीअं रहियल हिसाब बि सिधो थी वञे। कमाल खान जेकी थियो, वधीक रत वहाइण सां कुझु बि न थींदो। निसार खान, हाणे इहा रत जी रांदि कॾहिं बि ख़तम न थींदी। ॿिन्ही धुरनि मां या हू ख़तम थिए या असां। इहो त मां बि ॼाणा थो, मां केॾो बि ज़ोर लॻायां, पर तव्हां में ठा कॾहिं बि न थी सघंदो, कॾहिं बि न। जॾहिं ख़बर अथव त पोइ इहा ठाह वारी ॻाल्हि करण ई अजाई आहे। मूंखे सिर्फ़ तव्हां एतिरो ॿुधायो त मां तव्हां वारो केस ख़ारिज करे छॾियां। ठीकु आहे निसार खान, तव्हां भले असांजो केस ख़तम करे छॾियो। इन में ई भलाई आहे ऐं बहादुर खान जो ज़ोर टुटी पवंदो ऐं तव्हां मथां ज़ोर न पवंदो। निसार खान, केस तां त असां हथ खयोसीं, पर इहो मसइलो ईअं ख़तम न थींदो जेसिताईं कारे जी मुट्ठी न कपींदासीं। हकीम अॼुकल्ह किथे आहे? जेल में। कहिड़े ॾोह जी सज़ा पियो काटे? वॾे रेस सां गद्दारी कयूं। गद्दारी? कहिड़ी गद्दारी? सोराब खे छॾाइण जी गद्दारी। पंहिंजनि सां वफ़ादारी खे गद्दारी नाहे चइबो। हकीम जी हिन वक़्तु मूंखे सख़्त ज़रूरत आहे। असां बि हाज़िर आहियूं, हुकुम कयो। हकीम जहिड़ा कम तव्हां न करे सघंदव। एॾो वॾो बि केस कोन्हे, मारगी कंदव त ॿाहिरि अची वेंदो। अॼु ई वञी शहर में हुनजी जांच करायां थो। वो ॿाहिरि अचे तो हुन खां कमु वठी सघे थो। अम्मा वरी कहिड़ी टुंगी में पइजी वई आहियां? पर सोचां पई त इन ॾाहिण जन्नत मां कीअं जान छॾायां। अम्मा इन ॾाइण मां सॼी ज़िंदगी जान कोन छुटंदी। खैरां जे सिर ॾेखार हुजे जे न धूतीअ खे राज़ी करे अधे सां निकाह कराए छॾियांसि न त सॼी उमिरि सूरनि मां जान छुटी पवंदी। अम्मा पोइ त इन खां वधीक ॻीचीअ में अची लॻंदी। ओ अम्मा जॾहिं न अधे खे तड़ी पटियम त पाण हिन खे वठी वञी पंहिंजे ॻोठ निकिरंदो। पर अम्मा अच्छे मथे में मासी जन्नत शादीअ लाइ कीअं राज़ी थींदी? खैरां जे सिर ॾेखार हुजे अमड़ अञा रन डंडी डोटी लॻी पई आ। पर मञींदी किथे? खैरां जे सिर ॾेखार हुजे अधो अचे राति त उन जे दिमाग़ में ॻाल्हि वेहारिया पोइ वञी काथां को तावीज़ सॻो वठी अचे माईअ जे राज़ी करण जे लाइ।
जेकॾहिं हिन धूतीअ जी दिलि अची थी वञे पई मामा हिते त हणाए टकर मामा सां विझराए निकाह कयूंसि था रवानू। अम्मा तूं चवीं थी पर मूंखे नथो लॻे। ओ अम्मा ॿी का बि वाट नाहे इन रन मो जान चराइण जी। अम्मा पोइ हीअं कयूं त जीअं ई मासी जनत घर में अचे चोरीअ जो इल्ज़ाम हणी घर मां धिकाड़े कढूंसि। जेकॾहिं ॿियो बहानो नाहे त इहो त इल्ज़ाम हणी सघूंसि थियूं न। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। ॻाल्हि त रहमत लख जी कई थी। हाणे हीअं कंदासीं जो जॾहिं न हीअ हितां हवेलीअ जा कपिड़ा घर धोइण जे लाइ खणी वञे त उन कपिड़नि जे विच में तो हवेलीअ जी का कीमती शइ विझी छॾेसि। जीअं ई गंढ खणी ॿाहिरि निकिरे त हाकिम खान या दिलावर जे साम्हूं गंढ खोले उहो सामान कीमती ॿाहिरि कढायूंसि। पोइ पाण ई दिलावर खे हाकिम खान खे ख़बर पवंदी त माई चोर आहे। हा असांखे त पोइ पुछण जी ज़रूरत ई न पवंदी न। पाण ई पादर खणी बूथ जो कढंदसि हवेलीअ खां ॿाहिरि। अम्मा तूं बेफिकर रह। जीअं ई कपड़नि जी गंढ रखंदी त का न का शइ विझी छॾींदीमांसि। पोइ तोखे इशारो कंदसि। पोइ ॿई दिल ते बेइज़तो करे घर मां कढंदियूंसींसि। अम्मा मूंखे इहो ई ख़ौफ़ आहे त जे इहा हवेलीअ खां न निकिती त इहा सोनीअ जे बाड़ पटण जे लाइ खॾा खोटींदी उन खॾ में इन खे ई दफ़न कंदासीं। इहो बि ॾिसजांइ वे। वॾी चालाक आहे इहा। इन सां पुॼण जी भेणी नाहे। इहा चालाक त घटि असां बि न आहियूं समा। छा थी पंहिंजे पाण खे सम्झे। खुदा न करे जी बाबे वारा मूंखे वठी वञण में कामयाब थी विया त मूंखे मारे छॾींदा। मारा हाणे तोखे मूंखां केर बि जुदा नथो करे सघे। मौत जे जुदा कयूं त हू मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। हू मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। जेसि ताईं मां जीअरो आहियां न चरी तोखे मूंखां केर बि जुदा नथो करे सघे। पर अलाए छो मूंखे इहो ख़ौफ़ रहे थो तूं ऐं मां कॾहिं बि हिकु थी न सघंदासीं। चरी तूं ऐं मां त हाणे हिकु आहियूं ऐं हिकु थी रहंदासीं। दुनिया जी का बि ताक़त तोखे मूंखे अलॻि नथी करे सघे। हाँ ही दुनिया वॾी ज़ालिम अथई। ज़ालिम धोखो ॾींदे तुंहिंजे हथनि मां मूंखे ईअं जुदा करे वेंदा जो तोखे ख़बर ई कान पवंदी। मां दुनिया की बाहरी शरीर बाहर दुनिया के बाहर लगाए चली वायदो तो कया तो तुझा दुश्मन सब मरदा जरूर मरदा। छो त मां उन्हनि खे हिकु खुरड़ी भेण कोन ॾींदुसि। हा चइबो त ये हवाला रुस्तम खान। हा दिलावर खान ॻाल्हि इहा पथरे पट पई आहे। जेकॾहिं मूसा खान जा माण्हू असांजे माण्हुनि खे तंग कंदा त पोइ असांजा माण्हू बि मूसा खान जे माण्हुनि खे घरनि खां ॿाहिरि निकिरण कोन ॾींदा। लठ ऐं कुहाड़ी जो जवाब असीं बंदूक सां ॾियण ॼाणूं था। पर दिलावर खान मूंखे तंग न कयो वञे छो मां बेगुनाह माण्हुनि जो खून वहाया नथो वाणजायां। मां बेगुनाह माण्हुनि जो खून हाणे न। रुस्तम बाबा पलांद वठण सां वयल माण्हू मोटी त न वेंदा। हा ठीकु आहे अगरि पलांद वठण सां वयल मोटी अचनि
वो तो माण्हुनि खे मारे सघिजे थो। इन्हीअ करे दिलावर ख़ान, सिर्फ़ इन्हीअ करे असां तव्हां वटि आया आहियूं। भला तव्हांजी ज़मीन केरु संभालींदो? मां संभालींदुसि बाबा साईं, इहा ज़मीन मां संभालींदुसि। ख़ान सां सौदो तय थी वियो आहे? हा दिलावर ख़ान, ख़ान सां सौदो थी वियो आहे। हाणे सिर्फ़ लिखत रहियल आहे ऐं असां उन में डर सिर्फ़ इन करे कई आहे जो असांखे ख़ान जे ज़बान मथां एतबार आहे त उहो फिरंदो कोन। ख़ान सां इख़्तिलाफ़ खणी लख हुजनि, पर यार ज़बान जो पको आहे। ठीकु आहे रुस्तम ख़ान, त पोइ सुभाणे वञी मां मूसा ख़ान खे सम्झायां थो, पर तव्हांखे त यार ख़बर आहे त इहो मूसा ख़ान केॾो ज़िद्दी माण्हू आहे। दिलावर ख़ान, मूसा ख़ान जे ज़िद खे रोकण जो तरीक़ो मूंखे अचे थो मूंखे तरीक़ो मूसा ख़ान जे ज़िद खे बंदि करण जो। दिलावर ख़ान, तव्हां यकीन करियो दिलावर ख़ान, त हाणे मां कंहिं बि बेगुनाह जो खून नथो वहणु चाहियां। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अलाए छो मुंहिंजी दिलि बिल्कुलु मेण पड़जी वई आहे। दिलावर ख़ान, मेण। रुस्तम ख़ान, बाबा हिन पत्थर दुनिया में त यार असां जहिड़ा मोहबती माण्हू बि कठोर पड़जी विया आहिनि, पर शाबाश आहे तोखे, आफ़रीन त हेॾा घाव खाइण खां पोइ बि पंहिंजे दिलि खे मोम बणायूं थो थी। आफ़रीन न दिलावर ख़ान, न, दिल जा ज़ख़्म अञा छुटा न आहिनि, ताज़ा आहिनि। जंहिं वक़्त बि कड़ी लहे थी फट तां रत बोड़िया ॾेई निकिरी थो पए, पर पोइ बि दिलावर ख़ान, पोइ बि रुस्तम ख़ान ज़र जो वटो पी पंहिंजो सभु दुश्मन विसार चाहे थो। रुस्तम ख़ान, मां कोशिश कंदुसि त मूसा ख़ान ऐं तव्हां भली पाण में ठा न बि कयो, पर यार घटि में घटि एतिरो त थिए त तव्हां हिक ॿिए जे ख़िलाफ़ खॾूं खोटड़ बंदि कयो। हारिस, जेकॾहिं ईअं थी वञे त ॿिन्ही धुरनि लाइ सुठो आहे। मूसा ख़ान बि सुकून सां रहंदो ऐं असां बि। ठीकु आहे दिलावर ख़ान, तव्हां भली मूसा ख़ान सां मिली अचो। मां ॾींहुं मतिरसी तव्हां खां वरी हाल वठण लाइ ईंदुसि। बाबा, मां कोशिश कंदुसि त सुभाणे निकिरी वञा मूसा ख़ान खे सम्झाइण लाइ, पर इंसान आहे, हुकुम थी बि पियो त यार ॿिए ॾींहं त पको मां हलियो वेंदुसि। ठीकु आहे दिलावर ख़ान, त पोइ मोकिलानी कोन्हे। रुस्तम ख़ान, ख़बर राति नथा रहो छा? दिलावर ख़ान, हिन वक़्तु असांखे कुझु ज़रूरी कम आहिनि, उन तरफ़ वञिणो आहे। तुंहिंजो तॾहिं असांजो पंहिंजो थोरो वरी करे वेंदा। ठीकु आहे, चलो हलो इधर बाबा साईं, बाबा समझाइंस अधी समझाइंस, को भी खौफ न करे। जेकॾहिं कुछ भी थियो न त उन जा झंडा माई जन्नत मथां कोन किरंदा। कम ई अहिड़ो आहे अदा जो माई खे खौफ वकोड़े वियो आहे। वरी भी कोशिश कर दी, माई जन्नत खे मञण लाज़मी आहे। माई जन्नत खां सवाइ असां कुछ भी न करे सघंदासीं। कोशिश कयां थी अदा, कोशिश कयां थी। आस्ते थी काॾे थी वञे, भी त भला मिलायूं भंग में रंग। वॾो आयो आहे भंग में रंग मिलाइण वारो। अदा, तॾहिं त तोखे चवंदी आहियां त दीवारनि खे बि कन हूंदा थी। ही शायद खेरा खे असां मथां शक थी पियो आहे। हाणे छा थींदो? असां अहिड़ी खुलियल ॻाल्हि कई कोन्हे जो उहा सम्झी वई हुई, पर अॼु खां पोइ असांखे थोरो ख़्यालु रखणो पवंदो। तूं परवाह न कर दी, अञा ई खौफ़ कर। मां वेठो आहियां न, अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुसि, खेरा जा ताक ई निकिरी वेंदा। ताक अम्मा चवे पई त माई मञे ई नथी। छा लाइ माई न पई मञे? उहो कुझु ॿुधी कान।
ना मां ॿी का बि ॻाल्हि कोन कयनि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, इन्हनि जे नियत में अलाए छा आहे। अम्मा मूं त तोखे पहिरीं चयो हुयो त मासी जन्नत इन्हनि जी ॻाल्हियुनि में कोन ईंदी, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार ई नथी करीं। जेके न इन जन्नत जी कढ लॻाइनि इहे मञराइण में ज़रूर कामयाब थी वेंदा। मां थी चवां त जेकॾहिं न इहा जन्नत असां सां ॿधिजी वञे त पोइ इन्हनि ॿिन्ही भाउ भेणनि खे ख़बर पइजी वेंदी त केतिरे वीहे सौ आहे। अम्मा जेकॾहिं मासी जन्नत खे मञाइणो अथई न त वरी बि कुर्ब सां मञींदी, बाक़ी जेकॾहिं ॾाढ ॾेखारींदी न त हू अञा बि ॿीणो ॾाढ ॾेखारींदी। सम्झां थी अम्मा, इहो सभु कुझु थी सम्झां पई, पर मां छा कयां? धूती त मुंहिंजी हिक बि नथी मञे पई। हाणे मां कोशिश करे थी ॾिसां, थी सघे थो त कुर्ब में मासी जन्नत मूंसां मञी वञे। हाओ मड़े हाओ, तूं कोशिश करे ॾिसो, पर अड़ीअ मड़े इहा धोती अहिड़ी आहे जो तव्हांखे वञी विच बाज़ार में विकिणी अचे, तव्हांखे कनो कन ख़बर न पवे। अम्मा अहिड़ी वेल त मां बि न आहियां, आख़िर तुंहिंजी धीउ आहियां तुंहिंजी। ओ ठीकु आहे अम्बड़े, सुभाणे खां वठी पूरी पूरी कोशिश कर त मन धूती तो साई राज़ी थी पवे।